नासरीन मेहर में खोसा बिरादरी के ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो थी वियो आहे। अख़्तियार खोसो जे धुर मथां हिकु क़त्ल साबित थियण ते ₹1 करोड़ 63 लख ॾंड विधो वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि रियाज़ चांडियो। जी रियाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? या मेहर में खोसा बिरादरी के ॿिनि धुरियुनि में हलंदड़ तकरार हुयो, जंहिंजो निबेरो सरदार हाकिम खान नुहाड़ी जी सरपंची में थियो आहे, जंहिंमें अख़्तियार खोसो जी धुर मथां क़त्ल, अॻिराई ऐं कूड़ो केस दाख़िल कराइण वारा ॾोह साबित थियण ते मजमूई तौर ते ₹1 करोड़ 63 लख ॾंड विधो वियो आहे। मेहर में खोसा बिरादरी जे अख़्तियार खोसो ऐं सिकंदर खोसो जे धुर में हलंदड़ तकरार जो फ़ैसिलो खोसा बिरादरी जी मौजूद शख़्सियत आहे ऐं पुलिस ऑफिसर आहे नेकमोहन खोसो उनजे कोशिशुनि सां उनजी राहतगाह ते सिंध जे बहितरीन सरपंच सरदार हाकिम खान नुहाड़ी जी सरपंची में थियो आहे, जंहिंमें धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ अख़्तियार खोसो जी धुर मथां अॻिराई समेत पूरी एफआईआर जेका पंहिंजे मुखालफ़त मथां दाख़िल कराइण ऐं ग़ुलाम अब्बास खोसो जेको क़त्ल थी वियो हुयो उनजे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते ₹1 करोड़ 63 लख ॾंड विधो वियो आहे, जंहिं ते अहिड़े फ़ैसिले खां पोइ धुरियुनि खे भाकुर पिणु पाराया विया ऐं खीर खंडु कयो वियो आहे। जंहिं ते इहो पिणु असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन फ़ैसिले में अॻूणे सूबाई वज़ीर ऐं पीपी जे एमपी फयाज़ अली भुट्ट जे वॾे भाउ पीपी खान इम्तियाज़ पाशा खान भुट्ट, सरदारज़ादा बाबर एजाज़ सेओल, सैयद मोहम्मद शाह रिज़वी, कामिद अज़ीज़ रुस्तमानी, रहीम जमाली, एडवोकेट गुलाम नबी खोसो, मोहम्मद अली खोसो, रईस मोहम्मद हाशिम खोसो, अल्ताफ़ हुसैन खोसो, फ़कीर अली असगर खोसो, रईस मंज़ूर खोसो, रईस लाल खोसो, रईस दीदार खोसो समेत मुख़्तलिफ़ जेके बिरादरियुनि जा चङा मुड़ुस हुया उन्हनि शिरकत कई आहे। जंहिं ते इहो पिणु असां तव्हांखे ॿुधायो नेकमोहन खोसो जी कोशिशुनि खां पोइ जेको हीउ फ़ैसिलो थियो आहे, इन मां समूरे इलाइक़े में रौनकूं जेके आहिनि उहे बहाल थी वियूं आहिनि ऐं इलाइक़े में हिकु ख़ुशी जी लहर छाइजी वई आहे। सरदार हाकिम खान नुहाणी ऐं नेकमोहन खोसो जे अमल ते हितां जे सिविल सोसाइटी पारां खेनि जफ़्त ॾिनो वियो आहे। जी रियाज़ चांडियो, महिरबानी जी।